सिविल सोसाइटी फोरम सेवण तरफा शहर अंदर वधंदड़ बदमनी खिलाफ जहाज चौक खां सेवण प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी। प्रेस क्लब आरो वधंदड़ बदमनी खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। एहतजाजी रैली में शरीक अगवाणन वसीम अली मीरानी, गुलाम मोहम्मद बलोच, फयाज अहमद कुंभर, मुजाहिद हुसैन उमरानी, मोरो खान रोधनानी, गुलाम हैदर मल्हा ऐं ॿियनि सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त सेवण अंदर बदमनी उरूज ते आहे। शहर में मोटरसाइकिल चोरी रोज़ जो मामूल बणियल आहे। दरगाह जे आसपास जेब कतरनि जो आज़ार वधी वियो आहे। बदमनी ते कंट्रोल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक सिविल सोसाइटी फोरम जे अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त इन हवाले सां कयो आहे फुरूं चोरी दाड़ा इन हवाले सां अॼु असां एहतिजाज कयो आहे, पुरअमन एहतिजाज। मक़सदु इहो आहे जेको सिविल सोसाइटी फोरम आहे उन्हनि जो इहो ई एम आहे त ग़रीब बेपोच माण्हुनि ताणी पहुचणु, उन्हनि सां हमदर्दी करणु ऐं ख़ुदारा उन्हनि बेपोच माण्हुनि जी मदद कयो, उन्हनि ते तर्स खायो। उहे पंहिंजे लेखे बेपरवाह थियो, उन्हनि ते ज़ुल्म था कनि, ईअं न कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची